सिंध जे मकानी इदारनि वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, लेबर ऐं अफ़रादी क़ुव्वत वारे सूबाई वज़ीर सईद गनी ऐं सिंध जे चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह, कमिश्नर कराची, सेक्रेटरी बल्दियात, DIG ट्रैफ़िक ऐं ॿियनि आफ़ीसरनि सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ओचितो दौरो कयो। दौरे दौरान वफ़द शाहीन कॉम्प्लेक्स, II चंद्रीगढ़ रोड, मेट्रोपोल, शाहराह फैसल टाउन, नाथा खान ऐं मलीर 15 समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते जारी ऐं तजवीज़ कल तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो वरितो। बल्दियात खाते वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त कराची जी ख़ूबसूरती ऐं जदीद सहूलतुनि जी फराहमी सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीहनि में शामिल आहे। हिन चयो त सभई मंसूबा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे विज़न मूजिब हिकु बहितर ऐं ख़ूबसूरत कराची ॾांहुं वधंदड़ क़दम आहिनि। सिंध जे लेबर खाते वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कराची जी तरक़ी जो मतिलबु सिंध जी तरक़ी आहे। हिन चयो त सिंध हुकूमत शहरी सहूलतुनि जी बहितरी, ट्रैफ़िक निज़ाम में सुधारनि ऐं रोज़गार जे मौक़नि जे वाधारे लाइ पुरअज़म आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह आफ़ीसरनि खे हिदायत कई त तरक़ियाती मंसूबनि जूं जामे फिज़िबिलिटी रिपोर्ट्स तैयार कई वञनि त जीअं मंसूबा पायदार ऐं मौसर साबित थियनि। सूबाई वज़ीरनि ऐं सिंध जे चीफ सेक्रेटरी हिदायत कई त मंसूबे जी रफ़्तार तेज़ कई वञे ऐं मयार ऐं शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वञे।